नवाबशाह में समाजी तंज़ीम पारां मच कचहरी ऐं सुफ़ियाणी महफ़िल कोठाई वई। इन हवाले से रिपोर्ट कर रहियो आहे AK डायरी। हर साल जियां हिन साल भी नए साल के मौके ते समाजी तंज़ीम हाजी गुलाम नबी रिंद डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन पारां हमदर्द हाउस में मच कचहरी सां गॾु सूफ़ियाणी महफ़िल रखी वई। सूफ़ियाणी महफ़िल में सिंध के मशहूर गुलकारा सुरीलो आवाज़ रखंदड़ खुशबू लिगारी सूफ़ियाणा कलाम गाए महफ़िल में आयल मेहमानन के झुमाए छॾियो। उन मौके ते मच कचहरी में समाजी तंज़ीम के चेयरपर्सन अगूणे विफाकी सेक्रेटरी गुल मोहम्मद रिंद, PP अगवान नूर अहमद लाखो, PTI अगवान काशिफ कुरैशी, गुलकारा खुशबू लिगारी आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो त पूरे सिंध की आवाम के पाकिस्तान की आवाम के ज़िलो नवाबशाह सकन सभिनि के नए साल की मुबारकबाद ॾियां थो। आवाज़ TV की वॾी मेहरबानी हमेशा इन किस्म के प्रोग्रामन के कवरेज ॾींदा आहिनि, आॾो आणींदा आहिनि। हिन वक्त बूसट हिकिड़ो अहिड़ो ई जेका कोरोना जे करे ऐं मुआशी जेके मुल्क जूं हालतूं ख़राब आहिनि, हर माण्हू परेशान हो, तंहिं हूंदे असां नए ईयर जो जेको प्रोग्राम रखियो त जीअं हितां जो ग़रीब माण्हू आम माण्हू हिते का दरवाज़ा खुलिया पिया जंहिंखे अचिणो अचे। ऐं मूंखे रब खां इहा उमेद आहे, रब खां इहा दुआ आहे त इंशाअल्लाह अॻियूं साल असांजे मुल्क लाइ असांजे सूबे लाइ बख़्त वारो हुजे। जेको बूसट वारो माहौल असां हले पियो हिन जो प्रोग्राम हिकिड़ो कोन को हर महीने को प्रोग्राम दोस्तनि जी नज़र कंदो आहे ऐं हींअर मच कचहरियुनि जी ज़रूरत आहे। हिन मां असांखे इल्मु मिले थो, अकुल मिले थो। ही सम्झो त जीअं ओताक आहे उन वांगुरु ही प्रोग्राम है जितना मानू फैज़याब थे तो होना चाहिए। ज़ाहिर है एक साल जो है 364 दिन जो है 65 दिन जो है वो गुजरते हैं, उसके बाद नए हम साल में जाते हैं। तो उसके हवाले से ये मैं सलाम पेश करता हूँ जनाब गुल मोहम्मद रिंद साहब को कि वो इतने बेहतर प्रोग्राम जो है ऑर्गेनाइज करते हैं। यही दुआ है त अल्लाह करे त ही नओं साल जेको आहे इहो सभिनी जे लाइ ख़ुशियूं खणी अचे, सुठो साबित थिए। छो जो 2020 तव्हां सभिनी खे ख़बर आहे त अहिड़ी वबा आई जंहिंजे करे मतिलबु हर माण्हू परेशान आहे, परेशानियुनि खे मुंहुं ॾिनो आहे। पर अल्लाह करे जेको हाणे ईंदड़ साल आहे इहो ॾाढो सुठो आहे, जंहिंमें अमन बि हुजे, मुल्क में ख़ुशहाली हुजे, भाईचारी हुजे, प्यार मोहब्बत हुजे। तो यही दुआ है, असी सूफ़ी माण्हू सदाईं यही दुआ कंदा आहियूं त पंहिंजे मुल्क में अमन हुजे, प्यार मोहब्बत हुजे। जी तव्हां हिते जेको प्रोग्राम में शिरकत कंदड़नि जे ऐं हितां जे हाजी गुलाम नबी रिंद डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन जे जेका चेयरपर्सन गुल मोहम्मद रिंद ऐं ॿियनि महिमाननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी उन्हनि जो इहो चवणु आहे त नओं साल जेको आहे मुल्क ऐं जेको सिंध तोड़े हितां जे आवाम लाइ ख़ुशी जो साबित छा कजे। ही जेको 2020 कोरोना सबब जेको काफ़ी घुट ऐं बूसट वारो माहौल हो जंहिंजे करे ही साल त ख़तमु थिया। असांजी दर धणी दुआ आहे त जेको आहे नओं साल जेको आहे ख़ुशियुनि सां